सकरा नौजवान जमाली इत्तेहाद ज़िले शहीद बेनज़ीराबाद के चीफ कोआर्डिनेटर हसन अली जमाली पारां नवाबशाह में नौजवान जमाली इत्तेहाद के चेयरमैन डॉक्टर अली ख़ान जमाली ऐं चीफ सरपरस्त फ़कीर मोहब ख़ान जमाली के एज़ाज़ में शानदार पुरवकार तक़रीब जो अहतमाम कयो वियो। प्रोग्राम की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। प्रोग्राम में चीफ गेस्ट डॉक्टर अली ख़ान जमाली ऐं चीफ गेस्ट फ़कीर मोहब ख़ान जमाली के सिंध की सकाफ़ती पटका लुंगियूं पराईगुलन की वर्खा कई वई। इन मौके ते चेयरमैन डॉक्टर अली ख़ान जमाली ऐं चीफ सरपरस्त फ़कीर मोहब ख़ान जमाली अली रज़ा जमाली ऐं एजाज़ महमूद अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जमाली इत्तेहाद हिकु गैर सियासी तंज़ीम आहे जंहिंजी बुनियाद जो मक़सद सियासत करण न पर पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि जी फलाह बहबूद तालीम ऐं सिहत लाइ कमु करणु आहे। असां सभिनी खे बिरादरी जे माण्हुनि जी बहितरी लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। पंहिंजे ॿारनि खे तालीम ऐं हुनर ॾियारणु घुरिजे। नौजवान जमाली इत्तेहाद जे क़याम खां पोइ बिरादरी जे केतिरनि ई माण्हुनि जे मसइलनि खे असांजे क़ाइदीन तरफ़ां हल कया विया आहिनि त जीअं इत्तेहाद खे अञा वधीक मज़बूत करे सघिजे। ज़िले नुशरत फ़िरोज़ जी जमाली बिरादरी काबिल जमाली की अगवानी में नौजवान जमाली इत्तेहाद में शमूलियत जो ऐलान किया। प्रोग्राम में ज़ाहिद हुसैन जमाली, असद जमाली, मीर मुर्तज़ा जमाली, फ़कीर बारी जमाली, शोभान जमाली, डॉक्टर शाहनवाज़ जमाली और नौजवान जमाली इत्तेहाद जा ॿिया कारकुन बरकर मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD के ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।